Warm and heartily welcome at Chetan Effort YouTube channel. Thanks for watching my video. So today's my topic is the kinds of sentence means in Sindhi सेंटेंस जा क़िस्म। त दोस्तों सेंटेंस जा बेसिकली ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि अकॉर्डिंग टू मीनिंग, ॿिया हूंदा आहिनि अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर। त अकॉर्डिंग टू मीनिंग जेके सेंटेंसिस जा जेके क़िस्म आहिनि उहे मां ऑलरेडी पढ़ाए चुको आहियां। जेकॾहिं तव्हां हुन वीडियो खे नाहे ॾिठो त पहिरीं हुन वीडियो खे ॾिसी वठो। आई होप तव्हांखे हू वीडियो पसंदि ईंदो ऐं तव्हांखे अकॉर्डिंग टू मीनिंग जेके सेंटेंसिस जा जेके काइंड्स आहिनि उहे सम्झ में उन अकॉर्डिंग टू मीनिंग जेके सेंटेंसिस आहिनि उन्हनि जा काइंड्स तव्हांखे थोरा डिफाइन कंदो हलां, एग्जाम्पल तौरु ॿुधाईंदो हलां। त दोस्तों ॾिसो अकॉर्डिंग टू मीनिंग जेके सेंटेंस जा 5 क़िस्म हूंदा आहिनि एंड अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर जेके सेंटेंस जा 4 क़िस्म हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे अचूं था असां अकॉर्डिंग टू मीनिंग ते। त अकॉर्डिंग टू मीनिंग मिसाल तौरु आहे हिकिड़ो पॉजिटिव, नेगेटिव, इंट्रोगेटिव, एक्सक्लेमेटरी सेंटेंस, इम्पेरेटिव सेंटेंस। ओके, इम्पेरेटिव, ऑप्टेटिव, एक्सक्लेमेटरी, नेगेटिव, पॉजिटिव एंड इंट्रोगेटिव। त इहे हुआ अकॉर्डिंग टू मीनिंग। अॼु जी असां इन वीडियो में जेका पढ़ंदासीं अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर। त अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर जेके सेंटेंस जा जेके काइंड हूंदा आहिनि उहे 4 हूंदा आहिनि। ठीकु आहे, त अचो त वीडियो खे स्टार्ट। त दोस्तों आहिनि द काइंड्स ऑफ सेंटेंस, यानी सेंटेंस जा क़िस्म। त पहिरियों सेंटेंस जो क़िस्म आहे सिंपल सेंटेंस। जी हाँ, सिंपल सेंटेंस। हाणे सिंपल सेंटेंस मीन्स अहिड़ा सेंटेंस जेके हिकु क्लास ते मुश्तमिल हुजनि। जीअं तव्हां क्लास ऐं फ्रेज़ पढ़िया हूंदा, जेकॾहिं क्लास ऐं फ्रेज़ नाहे पढ़िया त क्लास ऐं फ्रेज़ जे हवाले सां मूं हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे, तव्हां हुनखे ॾिसी सघो था। क्लास ते मुश्तमिल हुजनि। क्लास में जुमिले जो नंढड़े में नंढड़ो हिसो जंहिंजो पंहिंजो हिकु सब्जेक्ट हुजे ऐं उन जी पंहिंजी हिकिड़ी प्रेडिकेशन हुजे। ठीकु आहे, मैंने उन जो पंहिंजो फैलाव हुजे। त सिंपल सेंटेंस में हमेशह हिकिड़ो सब्जेक्ट ऐं हिकिड़ी जेका उन जी प्रेडिकेशन हुजे। त मिसाल तौरु आहे मुमल सिंग्स अ सॉन्ग। मुमल सिंग्स अ सॉन्ग यानी मुमल हिकु गीत ॻाए थी। त दोस्तों हिन ॾिसो हिकिड़ी क्लास ते मुश्तमिल आहे। त हिन में हिकिड़ो सब्जेक्ट आहे ऐं ही इन जो सॼो प्रेडिकेशन। ठीकु आहे, सब्जेक्ट ऐं हिन जो सॼो प्रेडिकेशन यानी हिकिड़े सब्जेक्ट ते मुश्तमिल हुजे, यानी इन सेंटेंस में हिकिड़ो क्लास आहे। हाणे आई होप तव्हांखे सिंपल सेंटेंस समझ में अची चुको हूंदो। यानी सिंपल सेंटेंस अहिड़ो सेंटेंस जेको हिकिड़े क्लास ते मुश्तमिल हुजे, जंहिंमें घटि में घटि हिकिड़ो सब्जेक्ट ऐं हिकिड़ो वर्ब लाज़मी हुजे। सिंपल सेंटेंस। त अचो त सेंटेंस जो ॿियो क़िस्म पढ़ूं। त दोस्तों सेंटेंस जो ॿियो क़िस्म आहे कंपाउंड सेंटेंस। जी हाँ, कंपाउंड सेंटेंस। ओके, त हाणे असां पढ़ंदासीं कंपाउंड सेंटेंस कहिड़ा सेंटेंस आहिनि। त दोस्तों कंपाउंड सेंटेंस अहिड़ा सेंटेंस जेके कंपाउंड हुजनि, जेके सेंटेंस ॿिनि सिंपल सेंटेंस ते मुश्तमिल हुजनि, जेके सेंटेंस ॿिनि सिंपल सेंटेंस ते मुश्तमिल हुजनि। मिसाल तौरु आहे आई प्ले क्रिकेट एंड ही प्ले फुटबॉल। ठीकु आहे, पर ॾिसो हिन क्लास ते नथो भाड़े। अहिड़ा क्लास जेके डिपेंडेंट हिक ॿिए ते भाड़ींदड़ न हुजनि। त ॾिसो आई प्ले क्रिकेट इन जो मफ़हूम अलॻि आहे, ही प्ले क्रिकेट हिन जो मफ़हूम अलॻि आहे। त अहिड़ा सेंटेंस जेके ॿिनि सिंपल सेंटेंस ते मुश्तमिल हुजनि कंहिं कंजक्शन जी हेल्प सां। ओके, मिसाल तौरु हिते पर हिते कंजक्शन ॾियो या नाहे ॾियो, जेकॾहिं ॾियो था जेकॾहिं नाहे ॾियो था त इट्स ओके, पर एंड जी मदद सां ॿिन्ही जुमिलनि जो मफ़हूम अलॻि आहे। ओके, आई प्ले क्रिकेट, ही प्ले फुटबॉल। ही फुटबॉल खेॾे थो ऐं क्रिकेट खेॾां थो। त ॾिसो ॿिन्ही क्लास जो कंपाउंड सेंटेंस बि समझ में अची चुको हूंदो। वरी वंस अगेन तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अहिड़ो सेंटेंस जेको ॿिनि सिंपल सेंटेंस ते मुश्तमिल हुजे, जेको इंडिपेंडेंट हुजे। ठीकु आहे, जेको हिक ॿिए ते डिपेंड न करे, न ही इन ते डिपेंड करे थो न हू ते डिपेंड करे थो, माना हर सेंटेंस पंहिंजो अलॻि मतिलबु अदा करे सघे। त ही दोस्तों आहे कॉम्प्लेक्सिव सेंटेंस। ओके, हाणे कॉम्प्लेक्सिव सेंटेंस जेके डिपेंडेंट हूंदा आहिनि। ठीकु आहे, कॉम्प्लेक्सिव सेंटेंस में हिक खां वधीक क्लास हूंदा आहिनि। हर क्लास ॿिए ते डिपेंडेंट हूंदो आहे। मिसाल तौरु आहे ॾिसो आई प्ले क्रिकेट, ही हिकिड़ो क्लास आहे। आई प्ले क्रिकेट विच इज प्रिंसली गेम।
चए थो आउं रांदि क्रिकेट खेॾां थो जेका हिकु शहज़ादी रांदि आहे, जेको हिकु बादशाही रांदि आहे। माना ॾिसो पाण जेका हमेशह जेका कंपेरिजन कंहिं वॾे प्रोफेशन सां कयूं त हीअ त ॼण बादशाह हुजे। ही प्ले क्रिकेट विच इज़ प्रिंसली गेम, ही हिन में ॿियो क्लास आहे, विच इज़ प्रिंसली गेम, जेका बादशाही रांदि आहे या शहज़ादी रांदि आहे, पाण हिनखे चई सघूं था। त दोस्तो हीउ ॾिसो हिकिड़ो क्लास आहे, हाणे ही ॿियो क्लास आख़िरी में जो क्लास हिन क्लास खां अलावा पंहिंजी माना अदा कोन पियो करे। मिसाल तौर आउं तव्हांखे चवां विच इज़ प्रिंसली गेम, त ही अधूरो हिकिड़ो सेंस थी वियो आहे। माना जुमिलो त सही आहे विच इज़ प्रिंसली गेम जेका, पर माना अॻे जुमिले खां अलावा जेका हू पंहिंजो कंप्लीट मफ़हूम न पई ॾेखारे। पर आउं चवां ही प्ले क्रिकेट विच इज़ प्रिंसली गेम, ही रांदि खेॾे थो जेका हिकु शहज़ादी रांदि आहे। पर मां तव्हांखे हिन क्लास न ॿुधायां, हू डायरेक्ट ॿुधायां। माना ही क्लास हिक ॿिए ते डिपेंडेंट आहिनि। मथां क्लास जेकी इंडिपेंडेंट हुआ, माना हर क्लास पंहिंजो मतिलबु पाण अदा कयो पिए, पर हिन क्लास में कॉम्प्लेक्सिव सेंटेंस अहिड़ा सेंटेंस हूंदा आहिनि जिन में डिपेंडेंट हुजनि, क्लास जेके पाण में डिपेंडेंट हुजनि। आई होप तव्हांखे कॉम्प्लेक्सिव सेंटेंस बि सम्झ में अची चुको हूंदो। ॾिसो हाणे मिक्स्ड सेंटेंस आहिनि, मिक्स्ड सेंटेंस माना मिलियल सेंटेंसिस। हाणे मिक्स सेंटेंस जंहिंमें मिसाल तौर 1 2 3 4 5 जेके माना मिक्सअप में सेंटेंस हुजनि, उन्हनि खे बि तव्हां मिक्स सेंटेंस चई सघो था। पर हिते आहे ॾिसो इफ यू आर इल, जेकॾहिं तव्हां बीमार आहियो, एंड यू हैव नोबडी टू लुक आफ्टर यू, ओके, एंड यू हैव नोबडी टू लुक आफ्टर, ऐं तव्हांजी को सार संभाल करण वारो नाहे। यू शुड कम टू मी, तोखे मूं ॾांहुं अचणु घुरिजे। आई शैल हेल्प यू इन एवरी वे, आउं तुंहिंजी हर तरीक़े सां मदद कंदुसि। त हिन में ॾिसो हर हिकु क्लास पंहिंजो मतिलबु पाण अदा करे पियो, बट इहे थोरा मिक्स सेंटेंस आहिनि, हिक ॿिए जे जेका माना हिक ॿिए सां थोरा घणा रिलेटेड आहिनि। मिसाल इफ यू आर इल, ही अलॻि मतिलबु कढे पियो जेकॾहिं तव्हां बीमार आहियो। यू हैव नोबडी टू लुक आफ्टर, यू हैव नोबडी टू लुक आफ्टर। त ॾिसो चेहरा जे जेके तासुरात आहिनि हू जुमिले खे इंटरोगेटिव बणाइनि पिया, माना साम्हूं खां का शइ पुछनि पिया। त अहिड़े वारे सां ही बि जेका क्लास आहे जेको पंहिंजो मतिलबु पाण ॿुधाए पियो, यू हैव नोबडी टू लुक आफ्टर, ओके, ऐं यू शुड कम टू मी, ही बि क्लास पंहिंजो मतिलबु पाण अदा करे पियो। आई विल एवरी वे, मां तव्हांजी हर मदद हर तरीक़े सां। आई होप तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो तव्हांखे केतिरो पसंदि आयो आहे ऐं वीडियो में कहिड़ी शइ तव्हांखे अञा ताईं सम्झ में न आई आहे, उन शइ खे तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधायो। त दोस्तो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो, ऐं उन सां गॾु गॾु जेका पासे में घंटी पई आहे उन खे बि प्रेस करे वठिजो, त जीअं तव्हां वटि मुंहिंजो नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरीं अची सघे। त दोस्तो मिलूं था हली कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। अला निगहबान।